यूनियन काउंसिल झिरक जे बबर क़ौम जे पाड़े संगासाणीअ में जेका वॾी मेजॉरिटी रखे थी, उन में 11 ॻोठनि ऐं 11 स्कूलनि ऐं इतफ़ाक़ सां 11 ई स्कूल बंदि आहिनि। 11 स्कूल बंदि, फर्नीचर ग़ाइब, दर दरियूं माण्हू टोड़े खणी विया, माण्हुनि स्कूलनि खे बाथरूम ठाहे छॾियो। गवर्नमेंट जी लातवरजी, मास्तरनि जी लापरवाही, ॻोठ वारनि जी नाअहली। हाणे इहो ॾोह ॾिजे त कंहिंखे ॾिजे। 15 साल खां पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट रही आहे, उनजो तवजो न हुअण सबबि मास्तरनि जी बि कन टार, ऑफिसरनि जी बि बेपरवाही। हाणे स्कूल बंदि पियो आहे, असांजे ॿारनि जी ज़िंदगी तबाह पई थिए। ख़ुदारा हिन स्कूल ते तवजो ॾियो, असांजा स्कूल खोलियो, असांजा ॿार पढ़नि, असांजो मुस्तक़बिल ठहे। असां दाहें दाहें थका आहियूं, न त हाणे को हथमी क़दम खणंदासीं, मयार न कजो। पारां संगासाणी यूथ तमामु पीपल्स पार्टीअ वारा असांजे हिन रिपोर्ट ते ध्यानु ॾींदा ऐं नोटिस वठनि।